अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो काश न्यूज़। मां आहियां आसिफ अली शेर। नाज़रीन, ॾहरकी में तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त जिते बासर शख़्स जो संगावती तकरार तां बिरादरी जो नौजवान मथां मुबैना वहशियाणो तशदद थियो आहे। काश न्यूज़ अॼु आफ़िस आॾो गफ़ार लगारी दाहिंदे चयो आहे त पुलिस एहलकार ASI असगर लगारी घर में घिड़ी करे भाउ मथां वहशियाणो तशदद कयो आहे। अफ़सोसनाक ख़बर अची रही आहे त ॾहरकी में बासर शख़्स जो संगावती तकरार तां बिरादरी जे नौजवान मथां मुबैना वहशियाणो तशदद थियो आहे। इन वारे सां अपडेट्स मालूम कंदासीं काश न्यूज़ जे रिपोर्टर ज़फरुल्लाह समय जो खां। ज़फर, अपडेट्स ॾिजो। जी बिल्कुल आसिफ, जॾहिं अवाम जा रखवाला अवाम ते तशदद करनि, अहिड़े ई अॼु जेको आहे ॾहरकी दाद लगारी रोड ते वाक़ियो पेश आहे, जंहिंमें ASI असगर लगारी पहुरियत ज़ाहिद हुसैन लगारी ते सख़्त निशानो बणायो ज़ख़मी थी पियो आहे। ऐं ज़ख़्मी नौजवान जो भाउ अब्दुल गफ़ार लगारी काश मीडिया ऑफिस अॻियां दाईंदे चयो त ASI असगर लगारी मुंहिंजे भाउ जे घर में घिड़ी ज़ाहिद हुसैन लगारी घर में घिड़ी करे सख़्त तशदद निशानो बणायो आहे, जंहिंखे ज़ख़्मी हालत अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जी आसिफ, वरी मेहरबानी ज़फर समय जो तफ़सीलात खां आगाह करण लाइ। नाज़रीन, ही हुई हिन ताईं जी अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो काश न्यूज़।